नाज़रीन अवां ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु कराची डिवीज़न में गर्मी जी जेका उहा शिदत में इज़ाफ़ो थी वियो आहे। जंहिंखां पोइ केतिरा ई माण्हू जेके आहिनि उहो गर्मी जी सट बर्दाश्त न पिया कनि। जॾहिं त हिन वक़्तु असां कराची जे सभ खां वॾी सिविल अस्पताल या एमरजेंसी वार्ड में उते मौजूदु आहियूं। जॾहिं त हिन वक़्तु असां गॾु सीनियर डॉक्टर जेको आहे हिन एमरजेंसी इंचार्ज जेको आहे उन खां हिन गर्मी जे हवाले सां पुछणु चाहींदासीं त उते हिते जेके मरीज़ जेके आहिनि उहे उन्हनि जो केतिरो तइदादु आहे या हेठि जे सुख जे हवाले सां उन्हनि जो छा चवणु आहे। गर्मी जी शिदत तव्हां ख़बर आहे 10-15 ॾींहं खां वधी वई आहे। वरी सिंध गवर्नमेंट बि ऐलान कयो आहे त हाणे गर्मी जी शिदत वरी ईद ॾींहंनि में वधंदी। असां वटि पेशेंट जो जेको रेशो आहे डायरेक्ट जेके हीट स्ट्रोक लास्ट टाइम थिया इन टाइम जा पेशेंट अञा ताईं असां वटि न आया आहिनि। हा इहो आहे त डायरिया मोशन असां वटि इलाही पेशेंट अचनि पिया ऐं शिदत सां अचनि पिया। उन्हनि में ज़ाहिर आहे उन्हनि जो खाइण पीअण जेको आहे उहो ॿाहिरियों आहे ज़्यादातर ईअं आहे त उहो इन्फेक्शन सां पेशेंट अचनि था। पर असां वटि गर्मी जी शिदत वारा पेशेंट न आया आहिनि। पर असां अलहमदिल्ला या असां वटि सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां सिविल हॉस्पिटल में MS जे तरफ़ां सभु शयूं मौजूदु आहिनि। असां वटि अलॻि सां यूनिट ठहियो पियो आहे ऐं वार्ड जा असां हुते पेशेंट रखूं था जिन खे गर्मी में ड्रिप लॻाइणी आहे या उनजो फीवर आहे बुखार आहे उनखे घटि करिणो आहे उनजा सभु उपाउ वठिया वञनि था। ऐं असां वटि हर जेके एमरजेंसी मेडिसिन आहे उहा मौजूदु आहे। सर ही जेकी डायरिया जा जेके मरीज़ आहिनि उहे मतिलबु त छा इस्तेमालु था कनि, छा पिया वापराइनि, छा इहो गैर मयारी पाणी इस्तेमालु था कनि या गैर मयारी को खाधो इस्तेमालु कनि था जंहिंखां पोइ ही डायरिया जी बीमारी वधे थी। जेको ज़्यादातर माण्हुनि खां पुछो वञे थो उन्हनि में इहो ई था ॿुधाइनि त असां वटि पाणी साफ़ु नथो अचे पियो। ऐं ज़ाहिर तव्हांखे ख़बर आहे पाणी साफ़ु न हुजण बि ॾाढो हिकिड़ो मसइलो आहे। असां उन्हनि खे एडवाइस कंदा आहियूं त बॉइल करे पाणी पीअनि ऐं साफ़ु पाणी पीअनि। अच्छा ॿिया जेके माण्हू कुझु पेशेंट अचनि था गैस्ट्रो सां ऐं डायरिया मोशन सां उन्हनि में ज़्यादातर इहो आहे त रखियल शयूं खाई थियूं वञनि। फॉर एग्ज़ाम्पल राति वारा चांवर या बिरयानी ॿाहिरि जी बिरयानी आहे उहा 4 कलाक पहिरियों वरितल आहे ऐं उहा 4 कलाक खां पोइ थी खाई वञे या का रखियल शइ आहे त पाणी जो ऐं खाधे जो सही जेको रखणु न आहे उनजे करे ॾाढा मसइला थियनि। हिन जो इहो चवणु हुयो त के इलेक्ट्रिक पारां बदतरीन लोड शेडिंग हुअणु सबबु जेको आहे आवाम जेका उहा बेज़ार थिए थी ऐं उन्हनि में जेको आहे काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे हिन गर्मी जी शिदत खां पोइ हिते अस्पताल अचनि था उन्हनि जो इलाजु कयो पियो वञे। जॾहिं त असांजी मेडिकल सुपरिटेंडेंट सिविल अस्पताल सां पिणु ॻाल्हि ॿोल थी आहे उनजो इहो चवणु आहे त हिते सिविल अस्पताल कराची में पिणु जेको आहे हीट व्यू स्ट्रोक वार्ड जेके आहिनि उहे क़ाइमु कया विया आहिनि। हिते सिविल अस्पताल में पूरा इंतज़ाम थियल आहिनि। ईद जे ॾियारनि में जेको आहे हीट व्यू जा अलॻि वार्ड क़ाइमु कया आहिनि जिते जेकी हीट जा जेके मरीज़ आहिनि उन्हनि खे पिणु उते आंदो वेंदो। जॾहिं त हिन वक़्तु असां कराची जे सिविल अस्पताल जे एमरजेंसी वार्ड में मौजूदु आहे जिते कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां मुख़्तलिफ़ बीमारी जा जेके मरीज़ जेके आहिनि उहे पिणु हिन एमरजेंसी वार्ड में अची रहिया आहिनि। जी